माने सिंधी मुंहिंजी शान। अज मां आई तर आया, पर आई आया छो? न सिर्फ आई आया, पर वठी आई आया सवालन जो गुलदस्तो, सिर्फ सिंधियुनि जे लाइ। सिंधु दर्शन। सिंधु दर्शन। गाने बजायूं, बोली बचायूं। सिंधी छो मनाईंदा है चेटीचंड? सिंधी तू केर? मां सिंधी, सच्चो सिंधी। सच्चो सिंधी? हाँ। त ॿुधाए सिंधी छो मनाईंदा आहिनि चेटीचंड? सिंधी मौज लाए, मस्ती लाए, नचण लाए, टुपण लाए, हिक शाम पंहिंजे कुटुंब सां गॾु घुमण लाए। बस बस ॿियो छा जे लाइ? हिनई जे करे? हाँ इने जे लाइ भाई। मामा ॾेखारिया तो, ॾिस ॾिस ॾिस। वेझराई में 23 अप्रैल ते मुंबई जे मुलुंड इलाके में भारतीय सिंधु सभा पारां राधा किशन भागिया जी जे नेतृत्व में चेटीचंड मनायो वियो वॾी धूमधाम सां, जंहिंमें मुख्य रूप सां पधारिया गवर्नर ऑफ महाराष्ट्र श्री विद्यासागर राव। हिन मौके ते उन्हनि खे साथ ॾिनो MLA सरदार तारा सिंह जी, BSS ऑल इंडिया प्रेसिडेंट दादा चंदी रमानी जी, लधाराम नागवानी, महेश तेजवानी ऐं BJP सिंधी सेल जा भागू मोरदानी, नेहा चावला ऐं डॉक्टर विजय जेसानी जी। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली, झूलण मुंहिंजी झोली भर जा। तुंहिंजे दर तां वञे कोन खाली, तुंहिंजे दर तां वञे कोन खाली, झूलण मुंहिंजी झोली भर जा, झूलण मुंहिंजी झोली भर जा। अहिड़ो ई टियों चेटीचंड मनायो वियो मुंबई जे आर बांद्रा सांता क्रूज़ इलाके में लधाराम नागवानी ऐं महेश तेजवानी जी जे नेतृत्व में खार जिमखाना मैदान ते, जंहिंजी एंकरिंग कई BJP सिंधी सेल जी भारती छाबड़िया ऐं मुख्य रूप सां शामिल हुआ डेप्यूटी मेयर ऑफ मुंबई अलकाताई केलकर जी। दर तुंहिंजे ते छेजू लगन थियूं, दर तुंहिंजे ते छेजू लगन थियूं, झिरमिर ज्योतियूं जगन थियूं, झिरमिर ज्योतियूं जगन थियूं। झांझ वजन था, डोका वजन था, झांझ वजन था, डोका वजन था, लालण तो दर मेला लगन था, लालण तो दर मेला लगन था। हो तुंहिंजे दर जिया, तुंहिंजे दर जी आ रौनक निराली, झूलण मुंहिंजी झोली भर जा। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली, झूलण मुंहिंजी झोली भर जा। अहिड़ो ई उल्लास मचियो मुंबई जे घाटकोपर में, जिते मल्हायो वियो चेटीचंड। श्री कमल साजनानी जी जे देखरेख में ऐं सिंधु दर्शन जा MD श्री हीरू थारियानी जी भी इते पधारिया हुआ, जेके BJP मुंबई सिंधी सेल जा प्रेसिडेंट भी आहिनि। जिला प्रेसिडेंट विजय थारियानी, चंदा वीरानी, भागू मोहदानी, विजय जेसानी जहिड़नि BJP कार्यकर्ताउनि हिते प्रस्तुति ॾिनी। पर मुख्य आकर्षण हो रीतू साजनानी जो डांस। कार्यक्रम के सफल बनाइण में साथ ॾिनो परमानंद जगियासी, मोहन माकीजा, नरेश भागनानी, चंदू नारंग ऐं कुमार तोलानी जी। ज्योतिन वारा लाल उडेरा, ज्योतिन वारा लाल उडेरा, हर को तो दर पाए फेरा, हर को तो दर पाए फेरा। राजा हुजे या रंग भिखारी, राजा हुजे या रंग भिखारी, तुंहिंजे दर जो हर को पुजारी, तुंहिंजे दर जो हर को पुजारी। तुंहिंजे चाउठ तां मां बलहारी, झूलण मुंहिंजी झोली भर जाए। तुंहिंजे दर ते मां आयुसि सुवाली, झूलण मुंहिंजी झोली भर जाए। तुंहिंजे दर तां वञे
डिटई सिंधियुनि जो नचण टिपण। अच्छा सच्चा सिंधी, मां तो ॿुधो हो सिंध में हिकिड़ो मिर्ख बादशाह हूंदो जेके सिंधियुनि ते ज़ुल्म कंदो हो, तॾहिं सिंधियुनि मदद जे लाइ पंहिंजे इष्ट देव वरुण देवता खे पुकारियो। अच्छा, सिंधियुनि हाँ इष्ट देव वरुण देवता खे पुकारियो। हाँ तॾहिं त सिंधी मल्हाईंदा आहिनि चेटी चंड ऐं नचंदा आहिनि टिपंदा आहिनि। यस ॾिस कुंडकोस जे ख़बरुनि में अॼु ॾेखारियूं पिया केन्या जे नैरोबी शहर में राम मंदिर में श्रीमती मोनिका गोकुलदास ऐं सिंधी वेलफेयर सोसाइटी जे मेंबर्स पारां मल्हायल चेटीचंड। इन में रामचंदाणी, नैनाणी ऐं पंजाबी फैमिलीज़ बि शामिल हुई। असांजा कारज करण प्रभु पाण आयो आ, असांजा कारज करण प्रभु पाण आयो आ, 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 कण प्रभु पाण आयो आ। डिटई वही सिंधियुनि जो नचण टिपण ऐं छठी चंड जी मस्ती। केर छठी चंड? अरे चरिया, छठी चंड काने चेटी चंड आहे। चेटी चंड साई झूलण चेट जे महीने चंड जो ॾींहुं जनम वरितो ऐं सिंधियुनि खे मिर्ख बादशाह खे ज़ुल्मनि खां बचायो, तॾहिं मल्हाईंदा आहियो चेटी चंड। ओ, तॾहिं मल्हाईंदा आहिनि चेटी चंड ऐं तॾहिं त नचंदा आहिनि टिपंदा आहिनि। साईं झूलण जे भक्तनि रांदियूं ऐं सम्मान कंदे कंदे राजस्थान जे जयपुर में सिंधी मेला समिति जे तत्वाधान में मनायो चेटी चंड। श्री मुकेश लखियानी जी जे नेतृत्व में पार्षद महेश कलवानी ऐं इंद्रलाल सतलानी जी जी मौजूदगी में राजस्थान में ईअं ही अजमेर में भी पूज्य झूलेलाल जयंती समारोह समिति में श्रीमती सरस्वती मूरजानी जी अगुवाई में संत कंवर राम विद्यालय में मनायो वियो शानदार चेटी चंड जो पावन मेलो। ऐं राजस्थान जो चित्तौड़गढ़ जिलो निहाल थी वियो साईं झूलण जी श्रद्धा ऐं भक्ति सां ऐं पावन मेले सां भी, जिते सिंधी समाज ऐं पूजनीय सिंधी पंचायत पारां मुखिया जोधराज तनवानी रंगारंग कार्यक्रम सां गॾु निहाल कयो माहौल के ऐं मल्हायो शानदार चेटी चंड जो दिल झुमाईंदड़ मेलो। इस तरीके से मध्य प्रदेश के भोपाल में चेटी चंड के मौके ते सिंधी समाज के पारां कढी वही भगवान झूलेलाल जी जी धर्म यात्रा। ये यात्रा तव्हां वटि पहुचाई वई सिंधु दर्शन के शुभ चिंतक श्री राम त्रिलोकानी जी के तरफा। इन ही तरीके से छत्तीसगढ़ के रायपुर शहर अंबुजा मॉल में ज़ालुन सिंधी कुकिंग कंपटीशन में सिंधी खाधा ठाए सिंधी संगीत सां गॾु मनायो चेटी चंड। ख़बरुनि ते नज़र हुई सिंधु दर्शन जे सिंधियत जा शहदाई अनिल जोतसिंघाणी जी। अहिड़ी तरह महाराष्ट्र के नागपुर शहर में भारतीय सिंधु सभा ऐं सिंधी लॉयंस जरीपटका के तत्वाधान में भी मनायो वियो चेटी चंड, जंहिंमें मुख्य रूप से शामिल हुआ घनश्याम कुकरेजा, राजू ठोलवानी, मुकेश साधवानी, परमानंद कुकरेजा, कमलेश केवल रमानी, हरीश ए दीपक लालवानी, मोहन बजाज, गोलू वाधवानी, काली जेठानी, बाबू चावला ए सिंधु दर्शन जा सिंधियत जा शहदाई श्री संजय कुकरेजा जी। सच्चा सिंधी पाण के सचो सिंधी तो चई, पर तोखे इतरी भी खबर ना हुई। खबर अफसाना जी, खबर जीअं त सालन खां सिंधु दर्शन जी खबर जी नज़र हिकड़ी खास पहचान आहे, तीअं ही चेटी चंड चालीहो ऐं साईं झूलण सिंधियुनि जे दिल जी शान आहे। मूंखे त खबर हुई हर ॻाल्हि, पर मूंखे तव्हां खां चवाइणो हो कि सिंधी आहिनि कमाल धमाल बेमिसाल ऐं साईं झूलण जी सदाई जय। चओ जय झूलेलाल।